होल नाकियूं आहिनि असांजे ख़िलाफ़। मिनिस्टर रिपोर्ट करे सिंध में अची रखियो, चयो त ही मक़ामी माण्हुनि जी हितां जे जागीरदार जी वॾेरे जेका सिफारिश कोन मञींदा, इन जे अचण सां त अञा वधीक जेका आहे तव्हां एॾी बजट आहे, तव्हां जियो फाइनेंसिंग नथा करे सघो त शहीद ज़फ़रुल्लाह खे जे तव्हां माण्हू अगवा करायो था ऐं वरी मोटरायो था। कश्मीर हिन जो गवाह आहे। अहिड़ो धरणो लॻो, तव्हांजा 9 मग़वी ईअं वठी अची पेश कयूं ॼण घर वारे कमरे में।